पटियाला वेझो डिप्टी कमिश्नर शर्जील नूर चन्ना ऐं DHO खैरपुर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी रूरल हेल्थ सेंटर गाढ़ी मोरी में 24 कलाक मैटरनिटी सेंटर जो इफ्तिताह करे छॾियो। MS डॉक्टर अलदिता DC ऐं DHO खैरपुर के अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कराए ब्रीफिंग ॾिनी। MS डॉक्टर अलदिता ब्रीफिंग ॾींदे चयो त रूरल हेल्थ सेंटर जा समूरा शोबा बहितर नमूने कम करे रहिया आहिनि ऐं हर महीने अस्पताल जे OPD 4000 मरीज़नि खां वधीक आहे। हिन चयो त पहिरियां रुगो ॾींहं जे वक़्त ते ॻुरहारी औरतुनि खे वियम जी सहूलियत फ़राहम कई वेंदी हुई, पर मैटरनिटी सेंटर जे इफ़्तिताह सां ग़रीब ऐं मिसकिन औरतुनि खे 24 कलाक मुफ़्त सहूलियत फ़राहम कई वेंदी। डिप्टी कमिश्नर खैरपुर डॉक्टर शर्जील नूर चन्ना तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त डॉक्टर मसीहाई पेशो आहे जेकी ॾुखियुनि हालतुनि में इंसान ज़ात जी ख़िदमत कनि था। हुन चयो त संदन कोशिश आहे त ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे ख़ानगी अस्पतालनि बदिरां सरकारी अस्पतालनि में बहितर ऐं मुफ़्त इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। डिप्टी कमिश्नर खैरपुर चयो त डॉक्टरनि खे घुर्जे त पंहिंजे पेशे सां सचा थियनि ऐं मरीज़नि खे महांगे अस्पतालनि ॾांहुं रेफर करण बदिरां सरकारी अस्पतालनि में मुफ़्त इलाज खे मुमकिन बनाइनि। DHO खैरपुर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी ख़िताब कंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह रूरल हेल्थ सेंटर गाढ़ी मोरी में डॉक्टरनि जी मुकमल टीम मौजूदु आहे। हू RHC जा मसइला हल कंदे 24 कलाक इलाज जी सहूलियत फ़राहम करे रहिया आहिनि ऐं सिंध हुकूमत जी मदद सां ज़िले जे अस्पताल में दवाउनि जी बि खोट पूरी कई वई आहे।